सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़ी उसड़ी वेझो बीहण मोरी भरसा कायम गैर रजिस्टर ऐं 2 नंबर आयल ठाहींदड़ मिल इंतजामिया खिलाफ जिले इंतजामिया तोड़े लागापिल इदारे का कार्रवाई न कई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर मुख्तियार वको जी ख़बर मूजिब इलाइक़े जी सियासी समाजी तोड़े ॻोठाणनि जो सिंध हुकूमत खां गैर रजिस्टर ऐं 2 नंबर आयल तैयार कंदड़ फैक्ट्री खे बंदि कराइण जो मुतालबो कयो। उसड़ी वेझो बीहण मोरी भरसा गैर रजिस्टर ऐं 2 नंबर आयल तैयार कंदड़ फैक्ट्री खिलाफ कार्रवाई न थी। इलाइक़े जे सियासी समाजी ऐं ॻोठाणनि सिंध ऑनलाइन टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठाणनि जी आबादी जे विच में गैर रजिस्टर ऐं 2 नंबर आयल तैयार कंदड़ फैक्ट्री क़ाइमु थियल आहे, जंहिं जी फैक्ट्रीअ में मुअल जानवरनि जी ओझरीन, फार्मी मुर्गियुनि जी जंगियूं ऐं यूरिया भाण मिलाए आयल तैयार कयो वञे थो, जेको आयल हुसड़ी शहर खां वेंदे हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध जे ॿियनि शहरनि में बि रजिस्टर कंपनियुनि जी दॿनि में पैक करे सप्लाई कयो वञे थो, जेको 2 नंबर आयल इंसान वापराइनि था। ख़राब आयल वापराइण सबबि केतिराई माण्हू कारसाई, ब्लड प्रेशर, टीबी ऐं ॿियनि बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। हुन चयो त गंद कचिरे मां आयल ठाहींदड़ फैक्ट्री ॻोठनि जी आबादी जे विच में हुअण करे राति जे टाइम ख़तरनाक बदबू अचण करे आसपास जे ॻोठनि जा रहवासी सॼी राति जागी कटण ते मजबूर आहिनि। हुन चयो त लाॻापियल इदारे फूड डिपार्टमेंट जा अमलदार 2 नंबर आयल मिल खिलाफ़ कार्रवाई करण बदिरां हफ़्तेवार मंथली वठी वञनि था। ॻोठाणनि ऐं इलाइक़े जी सियासी समाजी अॻवाननि सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतजामिया खां मुतालबो कंदे घुर कई आहे त इलाइक़े में गैर रजिस्टर ऐं 2 नंबर इंसानी सिहत लाइ हानिकार आयल तैयार कंदड़ फैक्ट्री खे बंदि कराए मिल मालिक खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में अदालत जो दर खड़काईंदासीं। सिंधवासियुनि जे ख्वाबनि जी तकमील हैदराबाद, कासमाबाद, नसीमनगर चौक भरिसां सोमरा वॉलपेपर, पीवीसी पैनल समूरनि शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस ॾेई रहियो आहे त पोइ देरि न कयो, हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां जेका तव्हां जे हिकु कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हां जे घर खे ख़ूबसूरत ऐं अव्हां जे ख्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सुमरो, मोबाइल नंबर 03333707886। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।